पाकिस्तान ऐं मलेशिया विच में पापा ज़राअत ऐं तवानाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार मज़बूत करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं मलेशिया विच में लाॻापा नईं बुलंदियुनि ते आहिनि। हू मलेशिया जे तजुर्बनि मां फ़ाइदो हासिल करण लाइ गॾियल मंसूबनि जो ख़्वाहिशमंद आहिनि। हिलाल को शबाबाद खे वक़्त सां गॾु वधीक वधाए वेंदो। मलेशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जो चवणु आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे में पाकिस्तान सां मुकमल सहकार कयो वेंदो। पाकिस्तान सां 1957 खां भाइपी लाॻापा आहिनि। वक़्त सां गॾु ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा मुस्तहकम थिया। पापा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापनि खे हथी वधाई पई वञे। ख़िते में इस्तेहकाम लाइ पाक भारत अमन अहम आहे। दहशतगर्दी ते साबितो आणण लाइ हर मुमकिन सहकार कयो वेंदो। मलेशियन वज़ीर आज़म हाउस आमद ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे गार्ड ऑफ ऑनर पेश। फ़ौजी जथे जी सलामी। कि खुर्शीद शाह गिरफ्तार हो जाए। पीपल्स पार्टी तरफ़ा मुस्लिम लीग नून खां बिलावल भुट्टो ज़रदारी ते साज़िशनि जे इल्ज़ामनि जी वज़ाहत तलब। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ाहत करे त बिलावल संदसि ख़िलाफ़ कहिड़ी साज़िश कई। पीपल्स पार्टी चेयरमैन पंजाब हुकूमत जी कारकर्दगी ते तनक़ीद न पर तारीफ़ कई आहे। अहिड़ी सूरतहाल पैदा कई पई वञे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ खे नाराज़ थी वञे। वफ़ाक़ी सरकार खे सेनेट ऐं क़ौमी असम्बली में पीपल्स पार्टी जे वोटनि जी ज़रूरत आहे। तहरीक इंसाफ़ अख़बार उमर अयूब शेख वकास अकरम ऐं सरताज गुल खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। इस्लामाबाद जी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत ॿी टे अख़बारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। क़ौमी सलामती जे अॻूणे सलाहकार नासिर जंजुआ जो चवणु आहे त भारत पाकिस्तान ते ॿीहर मिसाइल हमलो करे सघे थो। नज़र रखणी पवंदी। भारत खे चङे नमूने ॼाण आहे त पाकिस्तान में जदीद मिसाइल ऐं टेक्नोलॉजी मौजूदु आहे। हक़ जी जंग खां पोइ पाकिस्तान ऐं पाक फ़ौज जो दुनिया में कदु वधियो आहे। अमरीका मुस्लिम दुनिया जी क़यादत खे क़तल कयो। इराक लीबिया मिस्र ऐं शाम खे तबाह कयो। ईरान ते बमबारी कई। पाकिस्तान इस्लामी दुनिया जो वाहिद एटमी मुल्क आहे जेको दुश्मन जी अख में कंडो आहे। अमेरिकी मैगज़ीन ब्लूमबर्ग पाकिस्तान खे ॿी उभरंदड़ मईशत करार ॾेई छॾियो। ब्लूमबर्ग जो चवणु आहे त पाकिस्तान हिवाले जे ख़तरे में घटिताई सबबि दुनिया में ॿिए नंबर ते अची वियो आहे। हुकूमत जी मज़बूत पॉलिसियुनि न रुगो महांगाई ते ज़ाब्तो आंदो आहे पर वक़्त ते अदायगी ऐं IMF प्रोग्राम ते अमल मईशत खे मज़बूत कयो आहे। पाकिस्तान आलमी सड़ककारनि लाइ महफ़ूज़ ऐं पुरकशिश मुल्क बणिजी चुको आहे। इसराइली यरगमालिन जी आज़ादी गज़ा में अमन क़ाइम करण लाइ डोनाल्ड ट्रम्प जे अमन मंसूबे ते ॻाल्हियूं। मुल्क में मिस्र तुर्किया इसराइल अमरीका हमास सां बफ़त शरीक थी रहिया आहिनि। गज़ा जी पटी मां इसराइली फ़ौज निकाली जो नक्शो तयारु कयो वेंदो।
अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चमड़ाहित विचोबर में 1 तारीख़ अमन अमल शुरू थी चुको आहे। 3 साल पुराणो मसइलो जल्द हल थींदो। ॻाल्हियुनि जो नतीजो ईंदड़ ॿिनि खां 4 ॾींहनि में साम्हूं अची सघे थो। माण्हू तमामु घणो ख़ुशि आहिनि। अमेरिकी फ़ौज दुनिया जी सभ खां ताक़तवर फ़ौज आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हुकूमत पारां जुज़वी शटडाउन बावजूदि फ़ौजी एहलकारनि खे पघारूं ॾियण जो ऐलान। इसराइल तरफ़ां ॻाल्हियूं नाकाम थियण ते ॿीहर गज़ा में फ़ौजी कार्रवाई शुरू करण जी धमकी। इसराइली आर्मी चीफ फयाज़ हमीद जो चमड़ाहित गज़ा में जंगबंदी न पर ऑपरेशनल सूरतहाल तब्दील थी रही आहे। जेकॾहिं हमास यरगमाली जी आज़ादी लाइ ॻाल्हियूं नाकाम थियूं त गज़ा में ॿीहर बेड़ी शुरू करे छॾींदा। इसराइल हर मैदान में दुश्मन खे तबाह करे रहियो आहे ऐं पिच ओभर में हक़ीक़त तब्दील करे रहियो आहे। इसराइल में कैद अॻूणे सेनेटर मुश्ताक अहमद जी आज़ादी जी कोशिशुनि में अॻुभिराई। परॾी ऑफिस जे तर्जुमान जो चमड़ाहित उहिदनि जे सरकार सां मुश्ताक अहमद जी आज़ादी जूं कोशिशूं जारी आहिनि। ईंदड़ 4 ॾींहनि अंदरि मुश्ताक अहमद जी आज़ादी जो इम्कान आहे। सिंध हाईकोर्ट तरफ़ां जिन्ना रोड ते पटाखनि जे फैक्ट्री ऐं गोदाम मुंतक़िल करण जो हुकुम। डीसी रिपोर्ट में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त फैक्ट्री मालिक एनओसी जी भनकड़ी कंदे वॾी मिक़दार में बारूदी मफ़ाद ज़ख़ीरो कयो। अदालती हुकुम ते बारूदी मफ़ाद तबाह कयो पियो आहे। पटाखनि जी फैक्ट्री लाइ जारी कयल एनओसी रद्द कई वई आहे। वारे में वापारी दुकानदारी ताज जे सिर ते दुकानदारनि खां भुर ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल। शहीद फाज़िल राहू चौक ते शामियाना लॻाए एहतजाज ऐं धरणो। अॻवाड़नि जो चमड़ाहित वारे में ॾींहं ॾिठे दुकानदारनि खे यरगमाल बणाए लखे रुपयनि जी भुर लुट कई वई आहे। पुलिस धाड़े में मुलविस तोहारियुनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी चुकी आहे। सेवण माकत नीगर उमेर सहतो बाज़ियाब न थी सघियो। डीआईजी हैदराबाद एसएचओ ऐं वॾे मुंशी खे मुअतल करे छॾियो। सारियुनि जो मुनासिब अघ न मिलण ख़िलाफ़ आबादगाह सरापा एहतजाज। माती में सारियुनि जे मुनासिब अघ लाइ वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। हिकु आबादकारनि तरफ़ां पाण साड़ण जी कोशिश। ॻड़ी असनि में आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाड़ियुनि जो चमड़ाहित सारियुनि जो मुनासिब अघ न मिलण सबबि आबादकार मौशी बदहाली जो शिकार थी विया आहिनि। ग़लति पॉलिसियुनि सबबि ज़राअत तबाही जे किनारे ते पहुतल आहे। कजल अरब इमारात जी सुंदरी मॉडल मरियम मोहम्मद मिस यूनिवर्स जे मुक़ाबले में हिस्सो वठंदी। मिस यूनिवर्स 2025 जो मुक़ाबलो थाईलैंड में थींदो। 130 नारियूं मुक़ाबले में शिरकत कंदियूं। ऐं इंग्लैंड क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान माइकल एरिथन पाक भारत मैचूं न कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चमड़ाहित छिकतार सबबि पाक भारत मैचूं न कराइण घुरिजनि। एशिया कप में ॿिन्ही मुल्कनि जी छिकतार सबबि रांदि जी साख़ मुतासिर थी आहे।